जी बिल्कुल, सहाफ़त जे आलमी दिहाड़े जे हवाले सां सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾे ते सखर प्रेस क्लब वारा सहाफ़ी सरापा एहतजाज बणियल आहिनि। अचो अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हू अॼोके ॾींहं खे कीअं था ॾिसनि। सब पूरी दुनिया में सहाफ़त जो आलमी दिहाड़ो तो मल्हाए पियो वञे, पर बदकिस्मती में अॼु बि पाकिस्तान में मीडिया आज़ाद न आहे। जेकॾहिं मीडिया आज़ाद हुजे हा त अॼु पाकिस्तान जा सहाफ़ी सरापा एहतजाज न हुजंदा। पाकिस्तान में मीडिया इंतिहाई ॾुखियनि मरहलनि मां गुज़री रही आहे। सहाफ़ियुनि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाइयूं कयूं पियूं वञनि, सहाफ़ियुनि जी जबरी तौर ते उनजी ज़बाबंदी कई पई वञे, जबरी उन्हनि खे खंभियो पियो वञे, जबरी तौर ते उन्हनि जे मथां मुजुर्माना FIRs दाख़िल कयूं पियूं वञनि, उन्हनि खे जेल भेड़ो कयो पियो वञे। इदारनि में जबरी तौर ते सेंसरशिप लागू आहे। इदारनि जे ख़िलाफ़ माली मुश्किलातूं पैदा कयूं पियूं वञनि। पाकिस्तान में सहाफ़ी नाले मात्र आज़ाद आहे, उनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासा कयो पियो वञे। उहो छो न पघारुनि में कट ॾेई डाउन साइज़िंग जे नाले ते उन खां अलावा जॉब सिक्योरिटी का कोन्हे पाकिस्तान में। पाकिस्तान जो सहाफ़ी अॼु आलमी ॾींहं जे मौक़े ते, जिते सहाफ़त जो आलमी ॾींहुं आहे, ख़ुशी जो ॾींहुं आहे, पर असां बदकिस्मती सां अॼु बि असां एहतिजाज में बीठा आहियूं। सहाफ़ियुनि खे जेसीं ताईं तहफ़ुज़ न मिलंदो, सहाफ़ियुनि खे जेसीं ताईं ज़मानत न ॾिनी वेंदी त तव्हांजो कलम आज़ादु आहे, तव्हांजी लिखियूं आज़ादु आहिनि, तेसीं ताईं सहाफ़ी बि पंहिंजे कलम जी हुरमत खे महफ़ूज़ रखंदो। इन हवाले सां त सहाफ़ी कॾहिं बि पंहिंजे कलम जो सौदो न आहे कंदो। अफ़सोस आहे असां वटि सहाफ़त खे क़ैद कयो पियो वञे। असांजे आज़ादी सहाफ़त जे सिपाहियुनि जे नाले ते आहे, जिन वॾी हिकिड़ी कुर्बानी ॾिनी, मुश्किलात बर्दाश्त कयूं, दबाव बर्दाश्त कयो। उनजे बावजूदि जेको सच आहे उहो आला ऐवाननि ताईं पहुचायो ऐं अवामी मसइला जेके आहिनि उहो हल कराया। अॼु ॿधी करण जो टाइम आहे। असांखे पंहिंजा जेके आहिनि इतिहाद क़ाइमु करणु घुरिजे। पीका ऑर्डिनेंस जहिड़े कारा कानून जेके आहिनि सहाफ़ती जी ज़िमेदारी आहिनि, उन्हनि जे विच में रंडिकूं आहिनि, ही तमामु शयूं जेको आहे मुतहद थी करे ई हल थी सघनि थियूं। उन्हनि मुतालबो कयो आहे त सहाफ़त खे फौरी तौर ते आज़ादी ॾिनी वञे, छाकाणि जो ॻाल्हाइण जी आज़ादी आहे, जेका इज़हार राय जी आज़ादी आहे, उनखे जेको आहे सो उहो क़ाइम दाइम रखियो वञे त जीअं सहाफ़ी जेको आहे सकून सां पंहिंजी सहाफ़त वारे शोबे सां सलाहियल रही सघनि। जी।